Dobrak! Ho! Jak! Dobrak! Dobrak! Dalam! Up! दुख जी खबर नव दुंबालो वासी फौजी अब्दुल रहीम कोयटा में शहीद। नव दुंबालो खां रिपोर्ट कर रहियो आहे आशिक अली जुणेजो। नव दुंबालो वासी अब्दुल वाहिद आरई जो नौजवान पुट फौजी अब्दुल रहीम मुल्क जी दिफ़ा दौरान दुश्मनन सां विढ़ंदे कोयटा में शहीद थी वियो। संदसि शहादत जी ख़बर इलाइक़े में पहुचण सां सोग जी लहर छांइजी वई, हर अख आली थी वई। शहीद जो लाश जॾहिं नव दुंबालो पहुतो त संदसि घर में कोहराम मची वियो। सवे माण्हू जनाज़े में शिरकत लाइ गॾु थी विया। इलाइक़े जे सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻवाननि जनाज़े में शिरकत कई ऐं शहीद जी क़ुर्बानीअ खे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो वियो। शहीद अब्दुल रहीम खे फ़ौजी एज़ाज़ सां सुपर्द ख़ाक कयो वियो, जिते फ़ौजी अमलदारनि बि शहीद खे सलामी पेश कई। जनाज़े नमाज़ में वॾे अंग में शहरी, दोस्त, मिट माइट ऐं अस्करी अमलदार शरीक थिया। इलाइक़े वासियुनि जो चवणो त फ़ौजी अब्दुल रहीम पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त कंदे जान जो नज़रानो पेश कयो, जेको हमेशह अमर रहंदो। माण्हुनि संदसि शहादत ते फ़ख़्र जो इज़हार कंदे चयो त अब्दुल रहीम जहिड़ा बहादुर सिपाही मुल्क जी सलामती जा ज़ामिन आहिनि। अल्लाह पाक शहीद अब्दुल रहीम खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमाए ऐं संदसि ख़ानदान खे सब्र जी तौफ़ीक़ ॾे। आमीन। रिपोर्ट आशिक अली जुणे जो, सोशल मीडिया सेंटर सिंध। ठेकेदार साहब से मेहरबानी करे तो ये चाहता कि चलो थोड़ा जगह दे नखे अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमा शहादत पढ़ो शाबाश। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमा शहादत। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। तमाम लोग जगह पर खड़े थे। मेहरबानी करे तो जगह दे ताकि बड़ा आसान से अच्छे हो जाए।